मोज़िज़ साथियो अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। सब खां पहिरियां त आऊं सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे अॻुवाणनि साईं दानिश हैदरी साहब, भाऊ मोहम्मद हसन नुआणी साहब ऐं उन जी सॼी टीम खे, उन जी काबीना खे बहितरीन ऐं कामयाब प्रोग्राम करण ते दिलि जे उतां गहराइनि सां मुबारक पेश कयां थो। सिंधी टोपी अजरक जे हवाले सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई वारनि 2 महीननि खां वॾी महिनत कई, तमामु बहितरीनु महिनत कई। ॾींहुं राति हिकु करे, वॾी जाखोड़ करे हिकिड़ो बहितरीनु आलमी लेवल जो प्रोग्राम मुर्तब ॾिनो ऐं सॼी दुनिया मां, हिंद सिंध समेत सॼी दुनिया मां दोस्त आया, सॼण महिमान, ऐं उन जी हिकिड़ी सुठी जेका आहे असां मीडिया एडवर्टाइज़िंग बि थी ऐं ॾाढो कामयाबु बहितरीनु प्रोग्राम थियो, जंहिंजी आऊं दोस्तनि खे मुबारक ॾियां थो। पर इन जा कुझु पहलू आहिनि। आऊं इन प्रोग्राम में कोन वियुसि, जो दावत त हुई मूंखे, दोस्तनि जी महिरबानी आहे, यादि कंदा आहिनि, पर आऊं मज़दूर आहियां त पंहिंजे मज़दूरी जे सिलसिले में मज़दूरी ते हुउसि, जंहिंजे करे मां इहो अटेंड न करे सघियुसि प्रोग्राम। सोचां थो शायदि चङो कयो जो न कयुमि अटेंड। प्रोग्राम में तमामु घणी रश हुई। असल में त हीउ जेको एॾो वॾो कामयाबु प्रोग्राम आहे, उन जा एॾी वॾी महिनत कई वई ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो। पर इन प्रोग्राम खे जेको अरेंजमेंट कई वई, उहा या त दोस्त उनखे संभाले न सघिया, या त उहा अरेंजमेंट जेकॾहिं हिननि खे इन लेवल ते करणी हुई त उन जे उहा हाल को ॿियो हुजणु खपंदो हो। हिकु त हाल जेको हुयो उहो 500 खां 700 माण्हुनि जो हुयो ऐं दावत शायदि 2-2.5 हज़ार 3 हज़ार माण्हुनि खे ॾिनी वई, दावत आम, जंहिंजे करे माण्हू अबूज़ेबी खां, फुरजान खां, अजमान खां, अलेन खां, रासिल खेमा खां ईअं माण्हू आया। उहे सभु पोरियत माण्हू गाॾियूं किराए ते करे आया ऐं प्रोग्राम में तमामु घणी रश हुई। काफ़ी माण्हू प्रोग्राम शायदि न ॾिसी सघिया, पर बिल्कुलु न ॾिसी सघिया। मूंखे कुझु लिंक्स माण्हुनि मोकिलियूं, उन में मूं वीडियोज़ ॾिठा। कुझु अहिड़ियूं शयूं नज़र आयूं जेके ईअं न थियणु खपंदो हो। कुझु छोकिरियुनि खे सीटूं ॾिनियूं वियूं, नियाणियुनि खे उन्हनि खे वरी उथारियो वियो, उहे पोइ हलियूं वियूं, कावड़िजी वियूं। कुझु माण्हुनि खे गेटुनि ते धिका ॾिना विया। हाणे इन में दानिश हैदरी साहब जो को बि ॾोह न आहे, ऐं मूं वटि कुझु वधीक तफ़सील आहिनि। दानिश हैदरी, भाऊ हसन नुआणी साहब, उन्हनि जी काबीना, उहा सॼी मसरूफ़ हुई, स्टेज जे हवाले सां मसरूफ़ हुई। स्पॉन्सर्स जेके हिननि जा आयल हुआ, उन्हनि खे सीटुनि ॾियण जे हवाले सां मसरूफ़ हुई। वाक़ई इहा सही ॻाल्हि आहे त उहे मसरूफ़ हुजणु सबबु जेको दरवाज़नि ते, गेटुनि ते जेके मसाला पेश आया, उहे ॾाढा ख़राबु पेश आया। कुझु अहिड़ा माण्हू हिननि जा वॉलंटियर बणिजी विया जेके हिननि जा दोस्त ई कोन्हनि। उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे प्रोग्रामनि में वॉलंटियर बणिजी प्रोग्राम ख़राबु कंदा आहिनि। मां उन्हनि जा नाला नथो खणणु चाहियां, उहो हुननि खे पाण खे ॻोल्हणु खपनि। जिन माण्हुनि जूं बेइज़तियूं कयूं, जेके सिंधी एसोसिएशन यूएई जा मेंबर बि कोन हुआ, पर उहे वॉलंटियर हुआ, उहे दरवाज़नि ते बीठा ऐं माण्हुनि सां गार गंद बि कयूं। वीडियोज़ मूं ॾिठा आहिनि, क्लिप, जिन में माण्हुनि खे धिका ॾिना था वञनि, माण्हुनि जी तज़लील कई थी वञे, माण्हुनि खे बेइज़त कयो थो वञे, टोपी अजरक जी तज़लील थिए थी। इन में हिननि दोस्तनि जो को ॾोह न आहे, पर अरेंजमेंट अहिड़ा हुया जंहिंखे हीअ मैनेज न करे सघिया मुंहिंजा दोस्त। प्रोग्राम बि वॾो, जीअं बशीर आरीसर साहब प्रोग्राम कयो, हुन महदूद कयो। 500 माण्हुनि जो हाल हो त हुन 450 माण्हुनि खे दावत ॾिनी। ॾिसो न, हर हिकु माण्हू सां गॾु 2-3 माण्हू वेंदा आहिनि। का फैमिली दावत आहे त उन में फैमिली जा 4 फ़र्द वेंदा आहिनि, कार्ड हिकिड़ो हूंदो आहे। त आरीसर साहब प्रोग्राम मैनेज करे वियो, उनजी असांखे दावत बि कान हुई, असां वियासीं बि कोन, पर असांखे ख़बर पई त उन हिकिड़ो सुठो प्रोग्राम मैनेज कयो। पर भाउ दानिश हैदरी एॾो वॾो प्रोग्राम कयो, माशाअल्लाह, हिकिड़ो कामयाबु प्रोग्राम, ज़बरदस्त प्रोग्राम, जंहिंमें सॼी दुनिया आयल हुई ऐं सिंध हुकूमत जा बि के माण्हू आयल हुया, अदीब, दानिश्वर। प्रोग्राम वॾो हुयो, पर हाणे माण्हुनि
खे दावत एतिरी न ॾियणु खपंदी हुई। एडवर्टाइज़ हली त बाबा सॼे UAE मां माण्हू ईंदा त हॉल नंढिड़ो या त किथे ओपन हॉल वठो आहे, 2000 3000 माण्हुनि जे वेहण जी गुंजाइश हुजे हा। हाणे प्रोग्राम स्टेज ते माण्हू वेठा आहिनि, मूं ॾिठा आहिनि क्लब्स, माण्हू जे मथां चढ़ियल आहे, कोई इंजॉय सही नथो करे सघे, कंहिं प्रोग्राम जो माण्हू लुत्फ़ न वरितो। कुझु दोस्तनि चयो असांखे सीटूं न मिलियूं, असां स्पॉन्सर बि कंदा आहियूं, पर 15-20 मिंट बीह हलिया आयासीं। घणनि माण्हुनि खे धिका ॾिना विया। ऐं सम्झां थो त आईंदा प्रोग्राम थिए त उनजी इस्लाह कई वञे, प्रोग्राम खे सही तरीक़े सां मैनेज कयो वञे। बहितरीनु टीम वर्क दानिश हैदरी, नो डाउट दानिश हैदरी हिकिड़ो समाजी वर्कर आहे, ऐं मोहम्मद हसन नुआणी साहिबु, इहे माण्हुनि जूं मददूं कंदा आहिनि, सुठा माण्हू आहिनि। पर प्रोग्राम खे कामयाबु बणाइण जे लाइ रॻी रश नाहे हूंदी, उनखे मैनेज करिणो हूंदो आहे। ऐं काफ़ी माण्हू मोटी विया, 100 माण्हू मोटी विया, सुठी ॿोली न पिया ॻाल्हाइनि, उहे नाराज़ हुआ माण्हू। सभिनी माण्हुनि खे ख़ुशि बि नथो करे सघिजे, इहा बि सही ॻाल्हि आहे। पर दावतूं ओतिरियूं जो जेतिरियूं तव्हां प्रोग्राम था रखो न, हाल नंढिड़ो माना जेको आहे सो 2 मानियूं 12 ॼणा। हाणे जेकॾहिं तव्हांजे हाल में गुंजाइश 500 जी आहे ऐं तव्हां दावत ॾियो था 5000 माण्हुनि खे, दावत आम, त माण्हू ज़ाहिर आहे हर माण्हू जी ख़्वाहिश आहे न त मूंखे दावत आहे, मां वञा। माण्हू वटि कार्ड बि हुया, माण्हू कार्ड ॾेखारिया आहिनि उहे पंहिंजे उन्हनि प्रोग्रामनि में, क्लिप्स में, त माण्हुनि खे सीट मिले या सीट न मिले या दाख़िला मिलिया, पर दाख़िला कीअं मिले? हिकु त माण्हुनि खे धिका ॾिना विया, माण्हुनि सां एक्सक्यूज़ करणु खपे। पंहिंजा माण्हू आहिनि, परदेस में वेठा आहिनि, चाहिनि था त असां प्रोग्राम ॾिसूं। 12 महीना माण्हू उन में रहे थो, टेंशननि में, परेशान में, एंटरटेन जो मौक़ो नथो मिले। त आउं सम्झां थो त प्रोग्रामनि में आईंदा इस्लाह थियणु खपे, मैनेज सही हुजणु खपे, ऐं प्रोग्राम माण्हुनि जो सभिनी जो हक़ आहे, जिन खे दावतूं मिलियल आहिनि उहे सभु ॾिसनि, इज़त सां ॾिसनि। ऐं आउं तव्हांखे कामयाबु प्रोग्राम जी मुबारक ॾियां थो। प्रोग्राम तमामु वॾो थियो आहे, आलीशान थियो आहे, ज़बरदस्त थियो आहे, ऐं उन जी जेतिरी तारीफ़ कयां उहा घटि आहे। सुठा फ़नकार हुआ, सुठा मश्किरा आयल हुया, ऐं सुठो प्रोग्राम हुयो। पर मैनेजमेंट जे करे जेके तव्हांजा कारकुन बि कोन हुआ, उन्हनि माण्हुनि जूं बेइज़तियूं कयूं, धिका ॾिना, इहो मैसेज सुठो न वियो आहे। इन सां सुठो न्यापो नथो अचे। महिरबानियूं सर।